मेहड़ लॻे चेयरमैन यूसी बालिशाह में सेक्रेटरी के ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ॻोठनि जी अवाम जो सहवाणी चौक ते एहतजाजी धरणो। चेयरमैन ऐं सेक्रेटरी मिली भगत करे 10 लख बजट मां गुज़िरियल 2 सालनि खां माज़ूर मिसकीननि ऐं बेवाहनि जी का बि सार संभाल नाहे लथी। ज़ुल्म मां चेयरमैन ऐं सेक्रेटरी खे हटाए अवामी बजट बचाए अवाम ते ख़र्च कई वञे। तालका मेहड़ यूसी बालिशाह जे अवाम सहवाणी चौक ते एहतजाजी धरणो हणंदे ॿुधायो त गुज़िरियल 2 सालनि खां 10 लख बजट बावजूद भी चेयरमैन यूसी बालिशाह गरीब माज़ूरनि बेवाहन के हेड़ी वॾी गर्मी में न त सोलर प्लेट न पखो न पीअण जो पानी न बैटरी न नलको कुछ भी नाहे ॾिनो अथऊं। रस्तनि ते गंद किचिरे जा ढेर लॻा पिया आहिनि। सफ़ाई सुथराई बिल्कुलु नाकारा बणियल आहे। मच्छरनि जा स्प्रे बि नथो कराए ॾिनो वञे। गंद किचिरे में रही करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला थी वियूं आहिनि। ॿियनि चूंडियल मेंबरनि खे बि कमकार जूं चऊं था त उहे बि चेयरमैन ऐं सेक्रेटरी ख़िलाफ़ दाहूं करे रहिया आहिनि त असां खां लातालुक बणियल आहिनि। पोइ आख़िरकार असां कंहिंखे दाह ॾियूं। एहतजाजी धरणे में अब्दुल रज़ाक सोलंकी, इरफान सोलंकी, अब्दुल रज़ाक चांडियो, आशिक चांडियो, ख़ालिद मल्हा, वज़ीर सोलंकी, शबीर सोलंकी ऐं ॿियनि वसवारनि आला इदारनि खे पुरज़ोर अपील कंदे चयो त यूसी बालिशाह जो चेयरमैन ऐं सेक्रेटरी मिली भगत करे बजट हड़पे रहिया आहिनि। उन्हनि खे हटाए यूसी जी बजट अवामी मसइलनि ते ख़र्च कई वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।